सहाबी खां पुछो हुयो, दे ख़बर तोखे नबी साईं जे दरबार जी हाज़िरी कीअं नसीब थी, हबीब जी ज़ियारत कीअं थी आहे, कलमी पढ़ण जो मौक़ो कीअं मिलियो आहे, हक़ी दीन जो पतो कीअं पियो आहे, कीअं तूं मुस्तफ़ा जे दरबार में पहुती। जवाब फिर मां बकरियूं चारींदो हुउमि, जंगल में रहण वारो हुउसि। ओचितो हिकिड़ो बघड़ आयो, जंहिं चई मुंहिंजी बकरी खई। मां बकरीअ जे छॾाइण लाइ हुन बघड़ खे धक हणी हकलूं ॾेई बकरी छॾाई। बघड़ वञी रेते जे दड़े ते वेठो, पुछ ज़मीन ते हणी पियो, मूंॾे निहारे ऐं मूंखे सॾे चए थो, ऐं बकरियुनि जा धनार, अॼु त तो मूंखे धमकियूं दड़का लठियूं ओलारे ऐं बकरी छॾाई आहे, पर इन जे लाइ क़यामत ॾिहारे केरु हूंदो जॾहिं तव्हां सभई मरी वेंदा त हिनखे संभालींदो केरु। ते मां हुन जे ॿीअ ॻाल्हि ॾे गौर कोन कयो, सिर्फ़ इन सोच में पइजी वियुसि त अजबन ज़ेब यतकल्लम, हैरत जी ॻाल्हि जो बघड़ ॻाल्हाए थो, बघड़ कीअं ॻाल्हाईंदो। त हुन वरी मूंॾे निहारे ऐं चए थो इहा ॻाल्हि अजब जहिड़ी न आहे, ऐं कान्हे, आहे बि कान, छो त ज़बान में अल्लाह जंहिं बि ॻाल्हाइण जी कुवत रखे, इंसान जे ज़बान में जे ॻाल्हाइण जी कुवत रखे त ॻाल्हाए, जे गूंगो करे त खोड़ गूंगा घुमनि। ॻाल्हाइण जी कुवत आहे, कुवत गोयाई आहे, जंहिंमें रब्बे करीम रखे उहो ॻाल्हाईंदो। हुन बघड़ ॻाल्हायो, ऐं बदवी, ऐं बकरार, ऐं धन सां घुमण वारा, मुंहिंजी ॻाल्हाइण ते हैरत न कर, हैरत त मूंखे तुंहिंजे मथां आहे। कहिड़ी? नबी साईं मदीने में वेठो आहे, ईमान जी दौलत विरहाए पियो, रहमत जा खज़ाना वंडे पियो, काफ़रनि खे कामिल पियो बनाए, जहन्नमनि खे जन्नती पियो बनाए, जाहिलनि खे आलिम पियो बनाए, बेकारनि खे कारायतो बनाए, फर्शनि खे अर्शी बनाए, खाकनि खे नूरी बनाए, बेदीननि खे दीनदार बनाए, बकरनि जे चारण वारनि खे दुनिया जी रहबरी पियो ॾे। ऐं क़ुरान ॿुधायो आहे, कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही। ऐं ईमान वारो, अवां अॻु में जहन्नम जे खॾ ते पहुची विया हुयो, पर महबूब खे रब मोकिले तव्हांखे बचायो आहे, छॾायो आहे, न त तव्हां जहन्नम जो थंभ बंदी पवो। नबी हो तव्हां ईअं हो मुंहिंजा उम्मतियो, जेको माण्हू कंहिं खॾ में ज़ोरीअ किरे पियो, पर मां हुनखे जेल जे सदरे खां वठी छिके ॿाहिरि थो कढां। तव्हां खॾ में हुया, जहन्नम में हुया, बाहि में हुया, अज़ाब में हुया, पर मूं तव्हांखे छॾायो आहे, अव्हांखे बचायो आहे, अव्हांजा ॿेड़ा पार कया। ओ बघड़ थो चए बदरी खे त वञ, नबी सोने जो दीदार करे आहे। मां दिलि में सोचियो त न बकरियूं आहिनि, बघड़ बीठो आहे, सवेल लछोणी छॾाई समाज वरी खाई वेंदो अला छा, पर अल्लाह ते रखे निकिरी थो पवां। मां लठ छॾी आहे, बकरियूं बीठियूं आहिनि, मां हबीब जे दरबारे हलियो हां त बघड़ लठ खणी बकरियुनि खे चारे पियो, संभारे पियो। जेको ख़ुदा जे हवाले थो थिए न, ख़ुदा हुन जा कम पाण ई कंदो आहे, अल्लाह हुन जा ॿेड़ा पार करे छॾींदो आहे, हुन जूं दुनिया जूं हाजतूं पूरियूं करे छॾींदो। सलाह मुंहिंजे आका वॾे आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। वरी पढ़ी ॿुधायो मुंहिंजे आका ते सलाम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। उन बघड़ दरबार में हुन बदवी खे मोकिलियो आहे, बदवी साईं जे दरबार में आयो, ॾिठो अचे पर तकड़ हुजे त ॾाढी, त बकरियूं हुन पोइ ते बघड़ अला छा थींदो। साईं फरमाए था घबराए न, बघड़ तुंहिंजे बकरनि खे चङी तरह चारे रहियो आहे। कीअं हबीबनि खे अल्लाह ताला जो इतला ॾिनो, जेके चवंदा त नबी खे ख़बर ई कान थी पवे, आका खे इल्मु ई कोन्हे, उन्हनि खे इन मां सबक़ पिराइण खपे। अल्लाह ताला फरमाए थो, अल्लमक मा लम तकुन तालम व कान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा। ऐं हबीब जेकी तव्हां न थे ॼातो, ओ अल्लाह ताला तव्हांखे सभु सेखारियो आहे, ऐं अल्लाह ताला जो अव्हांजे मथां वॾो फज़ल ऐं वॾो करम ऐं वॾी महिरबानी आहे। ॿी आयत में अल्लाह ताला फरमाए थो, मा कान अल्लाह लियुतलिअकुम अलल गैब वलाकिन अल्लाह यजतबी मिन रुसुलिही मन यशा। ऐं ईमान वारो, ऐं बेईमानो, सभई तवज्जो ॾेई कन सां ॿुधो, रब करीम जी ज़ात बरकातो फ़ैसिलो अजीब आहे। तव्हां मां कंहिंखे बि अल्लाह ताला गैब ते इतला न ॾींदो, गैब जी ख़बर न ॼाणाईंदो, ऐं पर पंहिंजे रसूलनि मंझां बि जंहिंखे घुरे उन खे गैब ते वाक़ुफ़ी ॾींदो।
गैब जी जान ॾींदो, गैब जी सम्झ ॾींदो। उन वधीक घुरियल मज़ा मुंहिंजो महबूब आहे जंहिंखे अल्लाह ताला पूरी काइनात जो इल्म गैब ॼाण आयो आहे। अल्लाह या रसूल हक़ चाहे एक आशिक़ रसूल तरह बयान फरमायो, फरमाए तो लक़ब उम्मी मगर कौनो मकां के गैब से वाकिफ। लक़ब तो है उम्मी पर हबीब सब इल्म पियो ॼाणे। लक़ब उम्मी मगर कौनो मकां के गैब से वाकिफ, खुदावंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं। अल्लाह जंहिंखे पढ़ाए, रब जंहिंखे इल्म अता फरमाए, उन्हें खे केर थो उनजी हद हणी सघे, उनजो संधो करे सघे। अल्लाह जे हबीब उनखे फरमायो बदवी खे त कर न कर, तुंहिंजी बकरियूं सलामत आहिनि। सरकार ते ईमान आणे ताबेदार बनियो, ईमान आंदई मुस्लमान बनियो, कलमो पढ़ी सहाबी बनियो, मोटी आयो। मूं अर्ज़ पे कयो त झंगल जा जानवर दरंदा परंदा सभु सरकार खे सुञाणंदा हुआ, आका जा आदा बजा आणींदा हुआ, महबूब जितां लॻंदा हुआ त जेके जबलनि में पथर पियल हुआ से बि निहारे चवंदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। यानी इज़हारे नबूवत खां अॻु में ई पथर हबीबनि ते सलाम पढ़ंदा हुआ। ॻाल्हि पे कयमि सफ़ीना सहाबी जी, जंहिंखे शींहं मिलियो, शींहं साम्हूं आयो त सहाबी हुनखे तलवार न हईं, तीर न हयो, खंजर न ओलारियो, हथियार त हो ई कोन। उनखे ॿुधाए थो या अबल हारिस अना मौला रसूलिल्लाह, आए शींहं हमलो न कजां, बुख आयल आहीं, छितो छो बीठो आहीं मुख में, मां तव्हां सम्झी त माने धड़को आहियां। अना मौला रसूलिल्लाह, मां अल्लाह जे रसूल जो ग़ुलाम आहियां। हाणे ग़ुलाम रसूल जे नाले खां झलीन था, अब्दुल रसूल जे नाले खां झलीन था, अब्दुल नबी जे नाले खां झलीन था। अरे ख़ुदा जा पाणो नबी सोहे जो सहाबी पाण खे नबीअ जो ग़ुलाम चई शींहं जे अॻियां दावा थो करे त मां ग़ुलाम आहियां, त शींहं खाइण जी बजाए जंहिं मालिक खे कुतो सुञाणंदो आहे ईअं कदमनि में झुकियो आहे, कंदरे खे लोॾे थो, आवाज़ो करे थो, ऐं सहाबी हली मां तोखे रस्तो वठाए हली पहुचाए। सहाबी समां थो अॻियां थी थो हले, कंधो लोॾींदो इशारा ॾींदो आयो आहे। मूंखे वठी वठी जंगल मां ॿाहिरि कढी उन वाट ते आंदई जंहिं वाट ते ॿिया सहाबी वेठे पिया। मूंखे गोया कंध सां चई छॾियईं, छा चयईं? हिकु शाइर तर्जुमो कयो आहे, ज़ुबाने हाल सां चयईं, शेर कहिया सफ़ीने ताईं सुन राही राह जा दे, जो ग़ुलाम रसूलुल्लाह दा असां ग़ुलाम तिन्हा दे। अल्लाह या रसूल हक़ चाहे। शेर कहिया, शेर चयो शींहं सफ़ीने ताईं सुन राही राह जा दे, जो ग़ुलाम रसूलुल्लाह दा असां ग़ुलाम तिन्हा दे। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हबीबन करीमन फरमायो अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अलल्लाह वला फ़ख्र, मां पहिरियन खां पोयन खां वधीक इज़त वारो आहियां, पर मां इन ते फ़ख्र नथो कयां, इन ते गुरूर नथो कयां, इन ते तकब्बुर नथो कयां। अल्लाह जी सुन्नत बरकात नेमत खे बयान थो कयां। इन आयतन मां हदीसन मां साफ़ साफ़ साबित थी वियो त मुस्तफ़ा जो शान सभिनी खां निराल। बिट धणी जे बेत ते अर्ज़ कंदे हलूं, पाण समय तो जोड़े जोड़ जहान जी, पाण कयईं परवार, हादी हामी हाशिमी सरदारे सरदार, सूहे सहाबन सथ में मजे मस्जिद मणियादार, चारई चङा चौधार वाहे कादा हबीब, हादी हामी हाशिमी सरदारे सरदार। पाण ॿी हदीस में फरमाईंदा था अन सय्यिदुल अव्वलीन वल आखिरीन, मां सपहरनि पोयनि जो सरदार आहियां। हिकु रिवायत में आयो अन सय्यिदुल मुरसलीन, मां मुरसलनि जो सरदार आहियां। वक़ाइदुल गुर्रिल मुहज्जलीन, ऐं मां क़यामत जे ॾिहाड़े पेशाननि चमकंदड़ जो अॻवान आहियां, ऐं इन ते मूंखे फ़ख्रु न आहे। ऐं पाण फरमाईं था त आदम व मन दूनहु तहत लिवाई व बियदी लिवाउल हम्द, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे हथ में हम्द जो झंडो हूंदो, आदम खां वठी ईसा ताईं सभु नबी मुंहिंजे झंडे जे हेठां हूंदा।
आयत जेका पढ़ियम उन साफ़ ॿुधायो तिलकर रसूल इहे जेके रसूल आया जेके पैगंबर आया जेके नबी आया फद्दलना बादहुम अला बाद हिकड़नि खे असां ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे हिकड़नि खे असां ॿियनि ते दबदबो ॾिनो आहे हिकड़नि खे असां ॿियनि ते शानो शौकत ॾिनी आहे ॿ ॻाल्हियूं रहियूं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही ऐं कमाल उनखे बि अल्लाह ताला रूए ज़मीन जी बादशाही ॾिनी ऐं उनजी दुआ ही रब हबली मुल्क ला यंबगी लिअहदिन मिन बादी ऐ रब करीम खे अहिड़ी बादशाही ॾे जेका मूंखां पोइ कंहिंखे न मिले ऐं उनजो ख़ासि कमाल कहिड़ो हो वाह मुसखर हो हवा मुती ही सुबह जो महीने जे पंध ते तख्त खे खणी वञे शाम जो ॿिए महीने जे पंध ते तख्त खे खणी वञे अल्लाह फरमाए थो पियो वल सुलैमान अर्रीह गुदुब्बुहा शहरुम वरवाहुहा शहर सुलेमान जे लावाह खे मुती कयोसीं सुबह जो महीने जे पंध ते खणी वञे शाम जो ॿिए महीने जे पंध ते खणी वञे मगर उन जे मुक़ाबले में वाह छा बात हुई मुंहिंजे आका जो ग़ुलाम पर अल्लाह पंहिंजे महबूब खे बुराक ॾिनो एॾी तेज़ स्पीड ही एॾो तेज़ वञण वारो हो एॾो तिखो हलण वारो हे तेज़ रोब आहे ॿियो बि हिकिड़ो तेज़ रो मुल्क में ॿुधो अथऊं अवां ॿुधो हुजे या न उहो अजीब ॻाल्हि आहे त कंहिं छत वीचारे खे शादीअ जो शौक़ु हो 3 महीने शादीअ खां पोइ पुट ॼमी पियो 3 महीने मस्खे तबियत जो माण्हू हो तो घर वारे चयोसि ॿिया पुट जा ठीक आहे मिठाई मिठाई त विरहा हाज़िर शहर मां मिठाई वठी आहे विरहाए पियो मां चयो शादीअ घणो चयो अथई 3 महीना ईअं पोइ मिठाई पियो विरहाए हा भला पुट जो नालो छा रखियो अथई चई नालो अथसि तेज़ रो तेज़ रो कीअं चई बाबा जेको ॿार पेट में ईंदो आहे 8 महीना 9 महीना 10 महीना हाणे 9 महीना 10 महीना आम उन 10 महीने जे पंध खे जो 3 महीननि में तय करे तेज़ रो न आहे तेज़रो पुटरा मुंहिंजो जेको 10 महीननि वारो 3 महीननि में अची वियो आहे त तेज़रो बि तिखो आहे तेज़ गां बि तिखी आहे हवा बि तिखी आहे मगर वाह मुंहिंजे हबीब जा बुरा जिते पई निगाह पवे उते पियो कदम रखे अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे सुलेमान सोने खां वधीक सवारी अता फरमाए इब्राहिम खां वधीक मौजा अता फरमाया यूसुफ खां वधीक हुस्न अता फरमायो नूह खां वधीक नजीयत अता फरमाई हर नबी खे जेके फज़ीलतूं मिलियूं आहिनि हिकिड़े पुर में कयो मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा जे शान खे ॿिए पासे आयो कंहिं नबीअ जी मजाल नाहे जो मुस्तफ़ा सां बराबरी करे सघे कसीदे बुर्दे वारे बुज़ुर्ग फरमायो फाकन नबीन फी खल्किन फी खुलकी मुस्तफ़ा नबियन खां खिलकत में त मथे आहे पर अखलाक में बि मथे आहे हेॾे तवजो ॾियो खिलकत में त मथे अखलाक में बि एॾो हबीब जो अखलाक आहे जो ॿिया अंबिया सॻोरा काफ़िरनि जे लाइ गुस्से में अची नाराज़ थी तबाही जूं दुआऊं घुरियूं हज़रत नूह दुआ घुरी रब ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दय्यारा इन्नका इंतज़रहुम युदिल्लू इबादक वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा ऐ रब करीम ज़मीन ते को काफ़िर टिकंदड़ छॾी न जे छॾींदे इहे पाण त काफ़िर आहिनि जेके ॿार ॼणींदा उहे बि काफ़िर हूंदा ऐं को बि दुनिया ते ईमान वारो न रहंदो इहे सभई तबाह मगर मुस्तफ़ा सोने जी रहमत निहारियो जॾहिं हबीब जे मथां उहद जे जंग में तकलीफ़ूं आयूं ताफ़ में तकलीफ़ूं आयूं पाक ॾंद शहीद थी पिया ताफ़ में एॾा पत्थर वसाया जो सारो पाक जिस्म रत में भरिजी वियो मोज़ा हबीब पाक जा सॼा रत सां भरिजी विया जो पेर मां लाही त लहणी न पिया रत पाक चंबड़ी वई आहे हिकिड़ा झले ते बीठा ॿियनि पत्थर ते हया उन टाइम ते अल्लाह जा 3 मलाक लही आया जिब्राईल ऐं 2 ॿिया हिकिड़े जो सरकार मां जबलनि जे मथां आहियां चओ तव्हां ताफ़ वारनि ते जबल वसाया तबाह थी वञनि ॿिए चयो कि भला मां बाहि जे मथां आहियां चओ त मां हिननि खे साड़िया कंहिं चयो थी मां ज़मीन जे मथां आहियां चओ त हिननि खे ग़र कयां कंहिं चयो थी मां मींहं जे मथां आहियां चओ त हिननि खे ॿोड़ियां जिब्रील हबीबनि निहारे पियो महबूबा थी मामूर आहियूं अल्लाह जो अमर चल जीअं तव्हां चवंदव तीअं कंदासीं असांखे कंडो लॻे त पिटे पारूं कढी छॾियो या मुंहिंजी लॻी त बाबा जेको आयो बाबा मुंहिंजी लॻी त फ़क़ीर सां फिटाए थो न
रवा मुझा रहमत वारा हबीब अल्लाह जा प्यारा नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पाण छा फरमायो मलाइको तव्हां खे रब छा चयो आहे त मुंहिंजी इताअत कयो सही हा चङो मां दुआ थो घुरां तव्हां आमीन चओ हबीबन पंज पाक हथ मथे खया आहिनि दुआ था फरमाइनि कि ऐ परवरदिगार आमुर्ज़गारन को माफ़ी दे मौला हिननि खे माफ़ कर हिननि खे अज़ाब न कर कि ऐ परवरदिगार आमुर्ज़गारन को माफ़ी दे न कर इनकी खताओं काशमारन को माफ़ी दे इन्हनि जे गुनाहनि जो हिसाब ई न कर शुमारी न कर इन्हनि खे माफ़ी ॾेई छॾ इलाही फज़ल कर को सार ताइफ़ के मकीनों पर हिन ते महिरबानी कर इलाही फज़ल कर को सार ताइफ़ के मकीनों पर इलाही फूल बरसा पत्थरों वाली जमीनों पर इलाही फजल कर को सार ताइफ के मकीनों पर इलाही फूल बरसा पत्थरों वाली जमीनों पर सहाबन मलाइकन सुबह करी दुआ आशिक बयान थो उधर से संग बारी थी इधर पे हम दुआएं थी पत्थरन जो जवाब दुआ था ओडे दगा है हेडे दुआ है ओडे जफा है हेडे वफा है ओडे ठगिया हेडे रहमत लगिया ऐसा था फरमाए अल्लाह जे प्यारे बयान फरमायो वो जफा करते रहे और ये वफा करते रहे अपने अपने फर्ज को दोनों अदा करते रहे सुने लतीफ बेटा ही बादशाह या सागी रमज बयान कंदे इरशाद फरमायो फरमाए तो हू चवनी तू मचा वातम वराए अग अगराई जो करे खता तो खाए पाद में पाए दियो कीने वारो की न की पर जे भाऊ जोगी थिया तकर हाल फकीरी ही जे विख विख मिलनी गारियूं तब चवंदो चइज जी कावड़ पंहिंजी कल्ब जी पाणीअ मां गुर पीअ त संदो सामीअ थी तोखे ओॾो न अचे दुरूद मुंहिंजे हबीब ते दुरूद मुंहिंजे आका तीजा ते छा बयान फरमायो जे भाई जोगी थिया त तम छॾे तमाम गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम सब्र जे शमशीर सां कर कीने खे कतलाम त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतिन में हबीब जी ज़ात रहमत वारा शफ़क़त वारा मेहरबान हज़रत नूह अलैहिस्सलाम जी दुआ उसे में अची उहे कम कया जो लखी माण्हू बुॾी विया मगर मुंहिंजे पुनल पिणीअ ॿोड़नि जे बजा घर करण जे बजा किरोड़नि खे कुर्ब करे तिखाई मां तारे अल्लाह फरमायो तिलकर रसूल इहे जेके पैगंबरन फद्दलना बादहुम अला बाद इन्हनि मां बाद के सां बाद फज़ीलत ॾिनी आहे मिनहुम मन कल्लम अल्लाह बाद उहे जन सां अल्लाह ताला ॻाल्हायो आहे वरफ़अ बादहुम दरजात ऐं बाद उहे जन जा दर्जा सां बुलंद करे छॾिया उहे बुलंद दर्जन वारो सुहिणो हबीब आहे जंहिंजे मक़ामात खे शान खे फज़ीलत खे भलाई खे सोचे सोचे इंसान जे अकुल जो घोड़ो किरी पवंदो मड्डो थी थकिजी पवंदो छो त इंसानी सोच मकान ते हलंदी जाए थी हैदराबाद को शहर आहे कराची का जाए बगदाद को शहर आहे लंडन पेरिस मक्को मदीनो को शहर आहिनि पर मुस्तफ़ा शहरनि खां बहरनि खां लॻे उते जिते जाइ कान्हे न उभरा न ओलहवा न दक्षिणा न उत्तरा न ज़मीना न आसमाना न इंसा न जिन्ना एको खालिका जो मुस्तफ़ा पाक एको रब्बा जो महबूबा जंहिंजे शान जी का हद ई कान रही
त नबी साईं खे सुन्नी हद लंघाए था सघे। अरे मुलाका किलोमीटर जी तार खोड़, को पीलर लगा, को थंब लगा, को निशान लगा, त भई ही हद अॻिते न वधो। पर इमाम बुसीरी छा थो फरमाए, सुभान अल्लाह, فإن فضل رسول الله ليس له فإن فضل رسول الله ليس له حد فيعرب عنها ناطق بفمي। नबी साईं जे शान जी हद ई कान्हे जो उन हद खे को ॻाल्हाईंदड़ पंहिंजे वात सां बयान करे सघे। अॻियां फरमाए था त हद ई कान्हे, ऐं ही वरी चवंदा त हद लंघे जा, हद टपी जा, हद वधी जा। ख़ुदा जी ज़ात बरकात हबीब जी अज़मत, इज़्ज़त, बुलंदी, मक़ाम, शान। आला हज़रत साईं खां पुछो, जंहिं पंहिंजे कसीदे में इरशाद फरमायो, वाह वाह आला हज़रत साईं, हमें तो बुझ गई जिसके आगे सभी मशालें। शमऊं बरदियूं हन, रोशनी थींदी आहे, पर मुस्तफा जे नूर जे अॻियां ॿियो सभई शमऊं विसामे में। बुझ गई जिसके आगे सभी मशालें, शम्मा वो लेकर आया हमारा नबी सबसे आला व औला, सबसे बाला ओ वाला हमारा नबी सबसे आला व औला। मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात व आतैना ईसा इब्न मरियम अल बय्यिनात व अय्यदनाहु बिरूहिल कुद्स। रफ़अ में ईसा खे असां मुइज़ा ॾिना, पर उन जी असां रूहुल कुद्स सां ताईद कई। रूहुल कुद्स माना मुराद आहे जिब्राइल अमीन, माना हर जगह हज़रत ईसा सां जिब्राइल गॾु हूंदो, कठे हूंदो। मगर मां अर्ज़ कयां, ईसा वटि जिब्रील जो अचणु ॿी हैसियत आहे, मुस्तफ़ा जे ख़िदमत में अचणु ॿी हैसियत आहे। उलमा लिखनि था त हज़रत हबीब करीम दरबार में हज़ारे भेरा जिब्रील आयो। पुछियो जिब्रील सॻोरे खां बार बार छो थो अचे? जिब्रील ॾे ख़बर, सारी दुनिया घुमियो आई, ओभर ओलह ॾखिण ओतर, भला किथे मुस्तफ़ा जहिड़ो ॾिठी? सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह। शार जो शेर आहे, हमें सुबह हुस्न जमाल मुबीन तेरा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेमिसल है तेरी शान औला, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये चांद सितारे और सूरज तेरी दिया से रोशन है। सोना सदनी में तुझी चमका, ये चांद सितारे और सूरज तेरी दिया से रोशन है। हर जर्रे में तेरा जलवा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। है काले खुदाए जिन्नो बशर, इन्ना आतैना कल कौसर। है काले खुदाए जिन्नो बशर, इन्ना आतैना कल कौसर। रब ने जो दिया कसरत से दिया, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिब्रील दे खबर, सारी दुनिया घुमियो है। फमा तो कल्लबतु मशारिकल अर्ज़ व मगारिबहा फलम अर फीहा अहसन मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां ज़मीन जा ओभर ओलह उथलाए ॾिठा, यूसुफ जहिड़ा हसीन, इब्राहिम जहिड़ा खलील, नूह जहिड़ा नजी, यहया जहिड़ा ज़ाहिद, ज़करिया जहिड़ा ज़िक्र वारा, कई यूनुस जहिड़ा कामिल मां ॾिसी सोहबतूं करे आयो आहियां, पर किथे मूंखे मुस्तफ़ा खां वधीक सुहिणो ॾिसण में न आयो। जिब्रील खे ॾिसण में न आयो।
पर मुल्ले के ॾिसण में आए उनजो हम जे सा था खाता था पीता था चलता था फिरता था जरिए जस्तो जरो के थियो तू सजी गोठ जी मानी पिनी तरह तो डर जाए मुझे आका 2 महीना न खाधो रात ने बिना खाधे जे रही ॾेखारियूं अभी तो इंदर रब्बी युतइमुनी व यस्कीनी मां रब वटि रात रहंदो हा खाराईंदो बथम प्यारींदो आहे अल्लाह जे महबूब जी ज़ात अल्लाह जो मेहमान भर पंहिंजे घर बि आहे हवेली में बि आहे सहाबन सां बि आहे अल्लाह वटि बि आहे हित बि आहे त वट बि आहे अल्लाह जी ज़ात बरकात हबीब जो शान एॾो वॾो आहे जो जिब्रील सुञाणे न सघे जिब्रील सां अल्लाह ताला ईसा नबी जी ताईद कई जिब्रील वटि रहंदो हो ऐं ईसा सां गॾु रहंदो हो मगर मुस्तफ़ा जे दरबार में गोॾा भनी अदब सां जेको निमाज़ी निमाज़ पढ़े ईअं आका जे ताज़ीम सां अचे वेहंदो सिहयत कल्बी असहाबी सगोरो आहे उन जी सूरत ॾाढी सुहिणी हुई जिब्रील ईंदो उन जे सूरत में कॾहिं कॾहिं जिब्रील वेठो हूंदो हो ऐं हज़रत इमाम हसन हुसैन सम्झंदा हा त ही को दिहियत कल्बी आहे वो दिहियत कल्बी असहाबी सां हूंदा हा हसननि करे में हुजायत आहे वो वेहंदो त गोॾनि ते चढ़ी वेंदा हा विच में भाकुर विझण केराइण हेठि मथे करण जिब्राइल जो उन सूरत में जे विहे त हसननि करे में देरी न कंदी भाकुर विझण चढ़ण मथां कुर्बान जिब्राइल खे महबूब जे बचन जो अदब हो एहतराम हो इज्जत ही ताज़ीम ही वकार के निगाह में रखे वेठो हो अल्लाह ताला जे प्यारे हबीब करीम अलैहि सलाम जी ज़ात बरकात जिब्रील ईंदो प्यार सां ईंदो मोहब्बत सां ईंदो अदब सां ईंदो ताज़ीम सां बल्कि हिकु शाइर उन जे हाल जो तर्जुमो कयो आहे जिब्रील अलैहि सम्झा थो फरमाए न अर्श न सिदरे मुंतहा पर और न सेरे आसमानी में जिब्रील जाए सिदरतुल मुंतहा इमाम सुयूती मुवत्ता इमाम मालिक जे शरह में लिखियो आहे मुवत्ता इमाम मालिक हदीस जो किताब आहे उन जा 2 शरह उन में सुयूती रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त जिब्रील जरा नबी जी खिदमत में ईंदो मथे बि हूंदो हेठि बि हूंदो मथे बि हूंदो हेठि बि हूंदो हो हेॾो हबीब जे लाइ छा थो फरमाए न सिदरे मुंतहा पर और न सेरे आसमानी में मजा मिलता है जो मुझको मोहम्मद की गुलामी में अल्लाह जे हबीब जो शान वॾो आहे ईशान मुस्तफ़ा ते अर्ज़ कयो रब करीम जो अर्ज़ करण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए ॿुधण वारनि खे शौक़ अता फरमाए ताकि शान हबीब ॿुधी पंहिंजे दिलि खे बाग़ो बहार बनाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सल्लम